सिंध में एक मर्क भाषा हुयो जै सिंधनी के चयो ता पेंजो धर्म परिवर्तन कयो, पर सिंधनी के इहा गाल मंजूर कोन हुई त असां धर्म परिवर्तन कयूं। सिंधन मर्क भाषा का मोहलत वरती त असां के थोड़ी मोहलत दे त असां तोखे ॿुधाईंदासीं। तेॾी महिल असांजा सिंधी सिंधू नदीअ जे किनारे तप करण वेठा, भॻवान खे पाॾाइण वेठा। हिकु ॾींहुं थी वियो, ॿ ॾींहं थी विया, 3 ॾींहं थी विया, महीनो थी वियो। कंहिंजो कंहिंजो विश्वास डगमगाइजी वियो त भॻवान कोन ईंदो, उहे हली विया। पर जंहिंजो विश्वास अटल हुयो उहे 40 ॾींहं सिंधू नदीअ ते तप कयो। तेॾी महिल 40 ॾींहंनि खां पोइ असांजो लाल साईं सिंधू नदीअ मां प्रगट थियो ऐं अची सिंधन खे दर्शन ॾिनई। सिंधन चयो भाई असां वञी कंहिंखे ॿुधायूं त लाल साईं असांखे दर्शन ॾिनो आहे, केरु विश्वास कंदो। तेॾी महिल लाल साईं पंहिंजी इहा जोत असांखे सुखड़ी ॾिनी जेका जोत ते जॻे थी पई। तेॾी महिल असांजे झूलेलाल रामचंद्र भॻवान रावण खे मारियो, कृष्ण भॻवान कंस खे मारियो ऐं झूलेलाल मर्क खे मारियई न। उनखे अहिड़ी राह ॾेखारियई त हो धर्म परिवर्तन करे हो सिंधी थी वियो। ला 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 ला। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ। सिंधिन ते महर करण ओ मुंहिंजा लाल, सिंधिन ते महर करण वठी अवतार आयो आ। पैराग्राफ याद रखियो न, तारुन सां 1 2 3 4। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ। सिंधिन ते महर करण ओ मुंहिंजा लाल, सिंधिन ते महर करण वठी अवतार आयो आ। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ। सिंध जे मर्क भाषा सिंधन ते जुल्म कयो। सिंधन दरिया किनारे लाल साईं खे पुकारियो। सिंध जे मर्क भाषा सिंधन ते जुल्म कयो। सिंधन दरिया किनारे लाल साईं खे पुकारियो। पाणीअ मां प्रगट थी ओ मुंहिंजा लाल, पाणीअ मां प्रगट थी वठी अवतार आयो आ। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ। नंगी नंग पाल आयो आ मुंहिंजो झूलेलाल आयो आ।
माता आया तुझी बानी तू तो आई में जो साई हिम्मत दे मूंखे साई करा शेवा मसदाई माता आया तुझी बानी तू तो आई में जो साई हिम्मत दे मूंखे साई कया सेवा मसदाई सेवा कबूल कर जा ओ मैं जलाल सेवा कबूल कर जा मुकेश जी सदाई नंगी नंगी पाल आयो जो झूलेलाल आयो नंगी नंग पाल आयो मुंहिंजो झूलेलाल आयो सिंधिन त मेर करणा ओ मैं जलाल सिंधिन त मेर करणा वठी अवतार आयो नंगी नंगी पाल आयो जो झूलेलाल आयो नंगी नंग पाल आयो मुंहिंजो झूलेलाल आयो ला 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 आयो लाल सभई चो मुकेश कुमार सुखवाणी लाइ ज़रूरत तारीख़ रेडियो सिंधी जे 10 स्टेशन्स जो मज़ो वठो अॼु ई विज़िट कयो radiosindhi.com या वरी मोबाइल ऐप स्टोर तां तव्हीं फ्री ऐप बि इंस्टॉल था करे सघो फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, लिंक्डइन सभिनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते रेडियो सिंधी मौजूदु आहे। अॼु ई फॉलो करियो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधायो। जय झूलेलाल।